ठुकराठो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ पन्नो आकिल सखर घोटकी हैदराबाद जा वेटनरी डॉक्टर 2 ॾींहं अॻु गुम थियल वेटनरी डॉक्टर यासिर अरफात कोराई जी बाज़ाबीअ लाइ सरापा एहतजाज। डॉक्टर मुबारक जतोई अॻूणो PVM सदर अॻूणो PVM जनरल सेक्रेटरी डॉक्टर साबिर शाह ऐं ॿिया वेटनरी डॉक्टर गुम थियल वेटनरी डॉक्टर यासिर अरफात कोराई जे वारसनि वटि पहुची संदन वालिदिन खां मालूमात वरिती ऐं मुकमल साथ ॾियण जो वचन कयो। सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन ज़िला सखर जे अॻुवाननि जो वेटनरी डॉक्टर यासिर अरफात कोराई खे जल्द बाज़ियाब करण जो मुतालबो। 2 ॾींहं अॻु गुम थियल वेटनरी डॉक्टर यासिर अरफात कोराई जानवरनि जे इलाज लाइ कचे तरफ़ वियो हुयो। संदसि मोबाइल बि बंदि आहे ऐं संदसि वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे छाकाणि त 2 ॾींहंनि खां फ़ोन नंबर बंदि अथसि। उन करे वेटनरी डॉक्टर मुख्तार अहमद नूनारी डॉक्टर दोस्त मोहम्मद ऐं ॿियनि वेटनरी डॉक्टरनि वेटनरी डॉक्टर जी बाज़ाबीअ लाइ एहतजाज कयो। सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन ज़िला सखर जे अॻुवाननि ग़ुलाम हैदर सुमरो अब्दुल गफ़ार मंगी ऐं ॿियनि एहतजाज कंदे आला अख़्तियारनि खां वेटनरी डॉक्टर जी बाज़ाबीअ जो मुतालबो कयो आहे।